नाज़रीन, आर्ट्स काउंसिल कराची में सिंध अदबी मेले में किताबन ऐं हथ जे हुनर जी शयुनि जा स्टॉल पिण लगाया विया। कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल माण्हुनि अदबी मेले में ॼाण हासिल करण खां सवाइ स्टॉलनि तां ख़रीदारी बि कई। रिपोर्ट करे रही आहे सरवत चबीन। सिंध लिटरेचर फेस्टिवल जो जी आर्ट्स काउंसिल न रुगो कराची बल्कि कराची के अलावा ॿियनि शहरनि खां बि हिते माण्हू आहिनि जेके किताबूं था वठनि ऐं सिंधी कल्चर जी जेकी शयूं हिते रखियल वो खरीद था कनि। बहुत अच्छी चीज़ें हैं सारी और कल्चर की हमारी तर्जुमानी कर रहा है, तो इससे अच्छी बात क्या है। अहिड़े नमूने जा इवेंट्स हुजण खपनि ऐं असां सिंधियुनि जे लाइ त इलाही मतलब सुठी ॻाल्हि आहे। कुछ चीज़ें मैंने ली हैं, कुछ शर्टें हैं, अजरक है, तो 3 टोपियां मैंने बुक कराई हैं। माशाल्लाह बहुत मुझे अच्छा लगा, बहुत ही अच्छा लगा। बहुत खूबसूरत है और हम इस इक़दाम को भी सराहेंगे कि ऐसी चीज़ें होनी चाहिए और ऐसे लोगों को इनकरेज किया जाए, क्योंकि इतना खूबसूरत, इतना फाइन काम और इतना रिच कल्चर ये रिप्रेजेंट कर रहा है। हमारी औरतों की खास तौर पे मेहनत को दिखा रहा है। बदिन खां आई आहियां, हियो जेको आहे पंहिंजो सिंधी भर्त कढ़ाई हथ जी मुंहिंजी पंहिंजी कराई बच्चनि लाइ इहो सफ़र गुज़र करण आई आहे। बदिन खां आया आहियूं, असांजो सही वापार थियो आहे, खणी आया आहियूं पंहिंजे हथ जी महिनत हले पियो कारोबार। कभी बचपन में ऐसे बनाते थे वाकई बहुत काम भी बहुत अच्छा खूबसूरत है इनके। ये हिकिड़ो सेंटर आहे सिटको वारनि जो, उते असीं कमु कंदा आहियूं। तक़रीबन हाणे 4 साल थिया आहिनि। ॿी औरतूं जेके आहिनि असां वटि उनखे आउं सेखारींदी आहियां। हर साल ते औरतूं बदिली थींदियूं आहिनि। असांजो भर्त जाम सुठो आहे, असांखे जाम मथे इनके खणियो। जेको अजरक जो कमु आहे अल्हम्दुलिल्लाह सुठी विकिरो थियो आहे, सुठे नमूने सां बिक्री थी आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं जेके 2 पीसिस आहिनि या शर्ट पीसिस आहिनि या स्टोलर आहिनि, फैब्रिक जो फ़र्क़ु हूंदो आहे अल्हम्दुलिल्लाह। उन फैब्रिक जे लिहाज़ सां तमामु माना हिकिड़ो असांखे सुठो रेस्पॉन्स मिलियो आहे। SLF त ईअं आयासीं घुमण लाइ त किताब ॾिठोसीं त पुराणो शौक़ु जेका आहे जागी पियो, जेका मसरूफ़ियनि जे करे जेका आहे असां छॾे ॾिनोसीं यूनिवर्सिटी जे दौर खां पोइ। ही मेला हिकिड़ा थियनि था, हिते पढ़ंदड़ बि अचनि था ऐं सभिनी पब्लिकेशन जा जेके स्टॉल आहिनि त उहे पढ़ंदड़ खे 50% ते किताब ॾियनि था। इन सां उन लाइ पढ़ंदड़ लाइ बि सुठो थिए थो त सभु किताब हिकु जॻह ते मौजूदु हुजनि था। सिंध में अॼु बि किताबनि सां इश्क जेको आहे उहो चंड सितारनि खे छुए थो। मूं वटि त थोरा किताब आहिनि, पर हिते वॾा वॾा इदारा ऐं वॾा वॾा स्टॉल आहिनि। मां उन्हनि जे शहरनि मां पढ़ां थो त हू केॾो ख़ुशि आहिनि। आलिम अदीब आया आहिनि, नवां पढ़ंदड़, नवां ख़रीद किताब कंदड़ हिते गॾिया आहिनि। ऐं सम्झां थो त रुगो हिन बुक फेयर जो पैसा कमाइण ई वॾो कमु न, पर माण्हुनि जे आॾो किताब पेश करणु, माण्हुनि खे किताबनि जहिड़ी हिकु सौगात ॾियणु ऐं उन्हनि खे मुतवजो करणु, हिन मेले जो, हिन बुक फेयर जो वॾे में वॾी असांजी कमाई आहे ऐं सिंध जी कमाई आहे। माशाल्लाह असांजी जेकी आहे विकिणो ॾाढो सुठो थियो आहे। इन खां अलावा असांजी जेके ड्रेसिंग वग़ैरह आहिनि, ख़रीदारी काफ़ी थी वई आहे ऐं असां महिनत सां असां हथ जो कमु आहे सॼो सारो। पिंडियुनि जो कमु आहे, टुक वग़ैरह कंदा आहियूं, बर्थ जो आहे, सिलाईअ जो कमु आहे। असां सर्तियूं सेंटर में सिखिया बि हासिलु कयूं था ऐं असां पंहिंजो कारोबार बि जारी रखूं था। हीअ कढ़ाई आहे ऐं हीअ मशीन बर्थ आहे। इन खां अलावा हीअ बि मशीन बर्थ आहे ऐं हीअ असां हिन ते कावा ऐं सितारनि जो कमु बि कंदा आहियूं, दुपटनि ते बि ऐं फ़िराक बि सिबंदा आहियूं। इन खां अलावा असां काफ़ी कुझु सिखियो बि आहियूं। 3 महीननि जी असांजी ट्रेनिंग आहे। असां फस्ट टाइम आया आहियूं हिते ऐं असां हीअ पंहिंजो नंढिड़ो हिकिड़ो दुकानु आयो आहियूं। असीं लाड़काणे जे शहर नवंदरे खां आया आहियूं। असांजो हुते नंढो हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे जिते असां ग़रीब औरतुनि खे सिखिया ॾींदा आहियूं, एम्ब्रॉयडरी, हैंड मशीन जी। उन खां अलावा बाक़ी जेको एप्लिक वर्क थिए थो, स्टिचिंग थिए थी, बास्केटरी जो कमु थिए थो, हैंडीक्राफ्ट जो ॿियो जेको बि थिए थो उहो असां पंहिंजे बिहाफ ते कयूं पिया। हिते असांजे स्टॉल लॻाइण जो सबबु हुयो त असां पंहिंजे आर्टिसंस खे जेके ट्रेनी आहिनि उन्हनि खे मार्केट टच करायूं। उन्हनि जी ही सिखिया जे लाइ असां सिर्फ़ु हिते स्टॉल लॻायो आहे त उन्हनि खे असां पब्लिक सां। तो सबके लिए मुबारकबाद है और यहाँ आएँ, अपने कल्चर से रिलेट करें। और सबसे पहले जो आपने जुमला दिया कि यहाँ फॉरेनर भी देखे आपने और मुख्तलिफ ज़बानें बोलने वाले आए, सिर्फ सिंधी नहीं थे। ये सिंध लिटरेचर फेस्टिवल है, इसमें उर्दू बोलने वाले भी उसी तरह शरीक हैं, तो ये बहुत गुड साइन है। कैमरामैन शाहीन सागट, सरवत जबीन, धरती TV, कराची।